असांजे समाज में कुछ लफ़्ज़ अहिड़ा आहिनि जेके वक़्त सां गॾु गारियूं बणिजी वियूं आहिनि। उन्हनि मां हिकु लफ़्ज़ कंजर बि आहे, जेको अॼु नफ़रत, हकारत ऐं इख़्लाक़ी इल्ज़ाम तौर ते इस्तेमालु कयो वञे थो। पर सवाल उहो आहे, छा असां कॾहिं हिन लफ़्ज़ जी असल तारीख़ ऐं हक़ीक़त ते गौर कयो आहे? तारीख़ ॿुधाए थी त ही लफ़्ज़ असल में संस्कृत जे लफ़्ज़ कानन चर मां निकितल आहे, जंहिं जो मतिलबु आहे जंगलनि में रहंदड़ या खाना बदोश माण्हू। इहे माण्हू कंहिं बि तरीक़े सां बिछड़ा न हुआ, बल्कि हिकु बाक़ाइदा क़बीलो हो जिन जो गुज़र सफ़र रसीन ठाहिण, जड़ी बूटियूं गॾु करण, शिकार करण ऐं फितरत सां गॾोगॾु ज़िंदगी गुज़रण ते हो। वक़्तु गुज़रण सां उहे शहरनि ॾांहुं लॾे आया ऐं मौसीक़ी, डांस ऐं तफ़रीह सां लाॻापियल थी विया त समाज जे ताक़तवर तबक़नि उन्हनि खे कमतर ऐं किरियल सम्झणु शुरू कयो। अहिड़ी रेत हिकु सुञाणप, हिकु क़बीलो ऐं हिकु तारीख़ आहिस्ते आहिस्ते नफ़रत जे लफ़्ज़ में तब्दील थी वई। अॼु जॾहिं असीं कंहिंखे गार ॾियण लाइ अहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु करियूं था त असीं सिर्फ़ु हिकु फ़र्द खे न, पर हिकु पूरी तारीख़, हिकु पूरी नस्ल ऐं हिकु पूरी इंसानी सुञाणप खे लताड़ियूं था। लफ़्ज़ रुगो आवाज़ न हूंदो आहे, लफ़्ज़ सोच हूंदी आहे। अचो त ॻाल्हाइण खां अॻु सोचियूं ऐं नफ़रत बदिरां शऊर खे चूंडियूं।